मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं ट्रेज़र NFT जे बारे में कुछ उलमा इन जे नफ़े खे हलाल चवनि था। इन जी हक़ीक़त छा आहे? बिल्कुलु कूड़ आहे। ट्रेज़र NFT खां जेके नौजवान पैसा कमाइनि था, कंहिं बि उलमा इन जे नफ़े खे हलाल करणु न ॾिनो आहे। हे आलमनि जे मथां कूड़ आहे। बिल्कुलु हिकिड़ो कोई आलिम न आहे जंहिं अची करे मीडिया ते इहा क्लिप जारी कई हुजे त NFT खां पैसा कमाइणु हलाल आहे। कोई बि आलिम न आहे। दर्जननि जे एतबार सां उलमा इन खे हराम करार ॾिनो आहे। दर्जननि जे एतबार सां जामिया बिनूरी आलमिया तमामु वॾा सीनियर मुफ़्ती इन जे अंदरि आहिनि। उन्हनि चयो त इहे हराम आहे बिल्कुलु। बाक़ी हिकिड़े मुफ़्ती या हिकिड़े कंहिं आलिम इहा ॻाल्हि न कई त इन खे इस्तेमालु करण खां नफ़ो जेको मिले थो या जेकी कमाई थिए थी इहो जाइज़ आहे, हिलाल आहे। हे कंहिं बि उलमा जेको आहे इन जी गुंजाइश या इन खे हलाल न करणु न ॾिनो आहे बिल्कुलु। हे असांजा नौजवान, मां चवंदो जेको अगरि फॉल्ट कंहिं नौजवान में पियल आहे न गुनाह जो, पोइ उनखे ज़ोरी हिलाल करण जी कोशिशि कंदा। ज़ोरी उनखे हिलाल करण जी कोशिशि कंदा। हे यार हिलाल आहे, हे हिलाल आहे, हे हिलाल आहे। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि वरी पहिरियों बि दोहराई, मां वरी बि दोहरायां थो। हिकिड़ो गुनाह आहे, उन गुनाह खे गुनाह तस्लीम कयो। NFT में जेके लॻल आहिनि न, जेके असां नौजवान जेके पैसा कमाइनि था न, बिल फ़र्ज़ जेकॾहिं अगरि तव्हां इस्तेमालु कयो था, चओ त हे गुनाह आहे। अगरि चवंदा न गुनाह ई न आहे, पोइ हे ईमान जो ख़तरो अथव। ईमान जो ख़तरो आहे। इन जे बारे में ज़्यादा मुफ़्तियुनि फ़तवा ॾिनी त हराम आहे। कुझु मुफ़्ती ख़ामोश आहिनि, उन्हनि जो असां इन बारे में को जवाबु न ॾींदासीं। न असां जेको आहे इन खे हलाल था चऊं, न ई असां इन खे हराम था चऊं। असां ख़ामोशी इख़्तियार। बाक़ी ज़्यादा तइदाद में जेके मुफ़्ती आहिनि उन्हनि चयो त इहा शइ इन खे इस्तेमालु ई करणु नाजाइज़ ऐं ग़लति आहे। इन खां बाद में असांजे नौजवान जी खोपड़ी बाद में बि नथी खुले। ज़ोरी लॻा पिया आहिनि साईं हे जेको हलाल आहे, हे जेको हिलाल आहे। यार तव्हां मुस्लमान कहिड़े स्टेट ते वञी करे बीठा आहियो? कहिड़े स्टेट ते? हे उहे बंदा जंहिं खां तव्हां अगरि सुवाल कयो न उन्हनि खे कंप्लीट नमाज़ न ईंदी। जेके NFT जे बारे में ताईद में लॻा पिया आहिनि, कंप्लीट नमाज़ न ईंदी। हो असां त मुतालबो कंदा साईं हे जाइज़ कारोबार आहे। ॾिसो, हिकिड़ी फील्ड हूंदी आहे, पेप्सी जी बोतल आहे। उन पेप्सी जी बोतल मां पेप्सी बोतल ॿाहिरि कढूं असां, उन पेप्सी बोतल जे अंदरि शराब खे एंट्री कयूं। तव्हां ॿुधायो इहा हाणे पेप्सी बोतल हलाल आहे? कोई चए साईं हे ॾिसो स्टीकर जो लॻल आहे, हे स्टीकर लॻल आहे, हे त पेप्सी बोतल आहे। सर, स्टीकर लॻण सां इहा पेप्सी बोतल न आहे। इन जे अंदरि क्वालिटी खे ॾिठो वेंदो त हिन टाइम सेम ईअं ई आहे। हे NFT खे जेको बि हिन टाइम साम्हूं रूल अचनि था न, इहो हिकिड़ो लेबल ॾेखारे करे उन जे अंदरि जेकी बि अगरि कमाई आहे, जेकी बि शइ आहे, उहा बिल्कुलु हराम आहे। बिल्कुलु हराम आहे। इन खे इस्तेमालु करण ई जेको आहे बिल्कुलु ग़लति आहे। मां चवंदो अगरि कोई बि नौजवान इस्तेमालु करे थो, इन खे पोइ बि ग़लति सम्झो। इन खे पोइ बि ग़लति सम्झो। अगरि ग़लति सम्झंदो त अल्लाह ताला तव्हांखे तौबा जी जेको तौफ़ीक़ ॾींदो। पर हिकिड़ो बंदो चए त न साईं छाजो हे हराम आहे, हे त बिल्कुलु हलाल आहे, त यादि रहे त इहो ईमान जे ज़ाया थियण जी तमामु वॾी निशानी आहे।